कंध खणन न कॾहिं सदा मंझ सजूद, वाई तिनजे वात में हरदम हक मौजूद, वहदत जिन वजूद सचल तिनजे साम्हूं। नाज़रीन भलीकार चवंदासीं, अॼु शाइरीअ जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। सिंध समेत सॼी दुनिया में शाइरीअ जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। शाइरी हर माण्हू खे पसंदि हुजे थी। शाइरीअ जी जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं त उहा नफ़ासत, उहा लफ़ाज़ी, उहो प्यार पाॿोह, त उते वरी मुज़ाहिमत बि नज़र ईंदी आहे। शाइरीअ जो अॼु आलमी ॾिहाड़ो मल्हायो वञे थो, तक़रीबूं कोठायूं वञनि थियूं। शाइरीअ खे अवसर कीअं वठाइजे, अॼु की शाइरी ऐं माज़ी जी शाइरी छा हुई, अॼु जो शाइर किथे बीठो आहे, सॼे मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। शाइरनि अदीबनि डॉक्टर अदल सूमरो साहिब सां असां राब्तो कयो आहे। डॉक्टर साहिब, प्रोग्राम में भलीकार चवां थो। महिरबानी साईं, तव्हां यादि कयो, वॾी महिरबानी। लख कुर्ब, लख कुर्ब। डॉक्टर साहिब, अॼु शाइरीअ जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो वञे पियो। मूं सचल साईं जे बेत सां शुरूआत कई आहे पंहिंजे प्रोग्राम जी, पंहिंजे इन प्रोग्राम जे इन हिसे जी। शाइरी जी जॾहिं बि ॻाल्हि ईंदी आहे त शाइरी त हर माण्हू खे वणे थी, छाकाणि त मौसीक़ी शाइरी जो हिकु ॻांढापो आहे ऐं पोइ मौसीक़ी हर माण्हू पसंदि करे थो। जेकॾहिं असां मज़हबी सां ॻाल्हि कयूं त बि शाइरी त हर माण्हू खे पसंदि आहे। नबी साईं खे बि शाइरी पसंदि हुई, जेकॾहिं असां इन ॻाल्हि खे एॾां छिकियऊंसि तॾहिं बि। ऐं असां वटि सिंध वॾा नाला तव्हां समेत पैदा कया आहिनि। सिंध जी चीकी मिटीअ मां वॾा अमर नाला, अमर माणक, अमर मोती जेके आहिनि उहे पैदा थिया आहिनि। अॼु सचल साईं जो हिकु ॿियो शेर आहे, मैं तां कोई ख़्याल हां लब सां नाल ख़्याल दे। अॼु को ॾींहुं कीअं पिया ॾिसो, अॼु शाइरीअ जो आलमी ॾिहाड़ो मल्हायो पियो वञे। डॉक्टर साहिबु, पाण कचहरी जी शुरूआत कयूं था, कीअं था ॾिसो तव्हांखे अॼु को ॾींहुं जेको आहे शाइरी जो ॾींहुं आहे? मां ख़बर न आहे छो हूअं रोज़ानो प्रोग्राम कंदो आहियां, पर शाइरीअ जो अॼु सेगमेंट करे मां लॻे थो त किथे न किथे अंदरूनी तौर ते जज़्बाती बि थी वियो आहियां। सही आहे। बहरहाल तव्हांजो इमोशनल जेके आदमी फीलिंग्स आहिनि, इहा बि हक़ीक़त आहे त दुनिया में जेको बि तव्हां ॾिसंदो, जेके दुनिया में वॾियूं ॿोलियूं आहिनि ऐं या क़दीम अदब जेको उनजी शुरूआत पोइट्री सां थिए थी। दुनिया में जेके बि क़ौमूं आहिनि या उनजी जेका ॿोली आहे, ॿोलियूं मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि जी जेका बुनियाद तव्हां ॾिसो त वॾा वॾा शाइर ई आहिनि। ऐं शाइरी अहिड़ी आहे नसर पेट में जो शाइरी बार बार पढ़ी थी वञे, हिक सां वधीक भेरा पढ़ी थी वञे। वरी जेकॾहिं जीअं तव्हां ॻाल्हि कई त जेकॾहिं उहो मौसीक़ीअ जी साथ सां गॾिजी अचे थी त उहो अञा उन में वधीक चार पैदा थिए थो। माण्हुनि ताईं उनजी जेका रसाई आहे उहा वधी वञे थी पई जॾहिं हू मौसीक़ीअ सां गॾिजे थी। ऐं दुनिया में ख़ासि तौर ते असां वटि हिते घणो आहे शाइरीअ जो रुझान, अॼु बि हले पियो, पर यूरोप में, अमेरिका इन पासे ॾे शाइरी ऐं यूरोप में घटि बि थी वञे पई, तमामु घटि। ऐं फिक्शन खे हुते घणी अहमियत ॾिनी थी वञे, ख़ासि तौर ऑटोबायोग्राफी आहिनि, नाविल आहिनि। पोइ यूनेस्को जे तरफ़ां 1999 में इहो ॾींहुं मल्हायो वियो पहिरियों दफ़ो 21 मार्च ते। ऐं हुनजो मक़सदु बि इहो हो त शाइरी जे वसीले जेके आहिनि, जेका मुख़्तलिफ़ दुनिया जी ॿोलियूं आहिनि, उन्हनि खे प्रोमोट कजे ऐं पोइट्री खे प्रोमोट कजे। ऐं इन यूनेस्को इन ख़्याल खे ज़हन में रखंदे ही जेको सेलिब्रेट कयो आहे, ऐं उहो ॾींहुं जेको मल्हाइजे थो पियो, अॼु बि असां वटि हिते इहे ॾींहं मल्हाइजनि त पिया। सेलिब्रेट कोन था थियनि, पर पोइ बि माना हिकिड़ी शइ त माण्हू खे इहा ख़बर आहे त अॼु शाइरीअ जो आलमी ॾींहुं आहे। सही। अच्छा डॉक्टर साहिबु, कमु केतिरो पियो थिए जेकॾहिं पाण अदब जे हवाले सां ॻाल्हि कयूं, ख़ासि तौर ते शाइरी वारी सिन्फ़ जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त अॼु असां वटि सिंध में, सिंधी अदब में केतिरो कमु थिए पियो ऐं कहिड़े हवाले सां थिए पियो? अव्हांजी ऑब्ज़र्वेशन कीअं आहे, अव्हांजो मुशाहिदो कीअं आहे? पोइ इहो आहे त जेके तव्हांखे बि ख़बर आहे, तव्हां जेके नक़ादनि खे बि ख़बर आहे त असां वटि सिंधी अदब जे हवाले सां ॻाल्हि कजे त इलाही का पासा जेके असांजा खुटल आहिनि। ख़ासि तौर ते रिसर्च वारो पासो हुन में खुटल आहे, तनक़ीद जो खुटल आहे, पर अफ़साने में, नाविल में ऐं घणो कमु जेको असां वटि सिंधी अदब में थियो आहे उहो शाइरीअ में ई थियो आहे, शाइरीअ जे शोबे में वधीक थियो आहे। जीअं असां वटि जीअं ॻणण लाइक़ु जीअं हिकिड़ी टहीअ खां ॿी टहीअ ताईं हिकिड़ी शइ मुंतक़िल थिए थी पई त हिकु दौर में हिकिड़ा शाइर पंहिंजो नालो पैदा करे विया, पर पोइ ॿियो दौर वठियो थो त हिकिड़े तसलसल सां जेका शइ असांजे अदब में जेका वधे थी पई उहा शाइरी आहे। शाइरीअ खे घणी अहमियत ॾिनी थी वञे। तव्हां ॾिसंदो त जेकॾहिं 50 किताब शाइर थियनि था त उन मां 35-40 शाइरीअ जा हूंदा। त शाइरी एॾी
केॾे रुझान असांजो घणो आहे, ॿुधण जो बि माण्हू पढ़नि था, ॿुधनि था, मुशाइरा थियनि था। सही। त इन हवाले सां ॾिठो वञे त असां वटि शाइरी जो मिक़दार वधीक मयार बि आहे। नौजवान जेका नई टही आहे, जेके नवां जेके दोस्त लिखनि था पिया, उनजो मयार तमामु ज़बरदस्त आहे ऐं सुहिणो लिखी रहिया आहिनि ऐं जदीद अदब जो मुतालो कनि था। दुनिया में छा थो लिखिजे उनखे नज़र में रखंदे जेके असांजी टही जा शाइर या उन खां पोइ नौजवान आया आहिनि, तमामु ज़हीन आहिनि ऐं तमामु असां पुरुमीद आहियूं। ख़ासि तौर शाइरी त घणी थिए पई, इहा तनक़ीद बि थिए पई त भला शाइरी जी तरफ़ घणो रुझान आहे, ॿिया जेके शोबा अदब जा आहिनि उहे थोरा उन्हनि में बि कमु थियणु खपे, इहा तनक़ीद थींदी आहे। सही सही। अच्छा डॉक्टर साहब, जीअं तव्हां जदीद अदब जी ॻाल्हि कई त छा सिंधी अदब में जिद्दत जी गुंजाइश आहे ऐं इन सां गॾोगॾु जेको मयार आहे, पाण उन ते ॻाल्हाईंदासीं त ॿोलीअ जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त असांजे रोज़मरह वारी जेका ॿोली आहे, असां जेका ॻाल्हायूं पिया, घरनि में ॻाल्हायूं पिया, इदारनि में ॻाल्हायूं पिया, त उन में ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ बि शामिलु थी विया आहिनि। कॾहिं कॾहिं वरी किताबनि में बि पढ़ण में ईंदा आहिनि त पोइ असांखे ईअं नोटिस थींदो आहे त हीअ त असांजी ॿोलीअ जो लफ़्ज़ न आहे। त हाणे उन इहा शइ केतिरी जेका आहे सा नुक़सानकार आहे, लाभाइती आहे, इनखे अव्हां कीअं था ॾिसो? मुख़्तसिर जवाब ॾिजो त पोइ तव्हां खां तव्हांजी कुझु का कविता बि ज़रूरु ॿुधंदासीं। अदब हूंदो आहे न, उहो पंहिंजे दौर जो जदीद अदब हूंदो आहे। अॼु खां अॻु में जेके सदियूं अदब जेको सर्जियो वियो उहो पंहिंजे दौर जी हालतुनि मुताबिक़ उन दौर जो जदीद अदब हो। बाक़ी ॿोलियूं असरअंदाज़ थींदियूं आहिनि, इहा का ख़तरे जी ॻाल्हि न हूंदी आहे, दुनिया में थींदो आहे। हाणे असां वटि जेकॾहिं असांजी ॿोलीअ मां अरबी लफ़्ज़ तव्हां कढी छॾियो, फारसीअ जा कढो, तुर्कीअ जा, त पोइ असांजी ॿोली त सफ़ा कई पवंदी। अंग्रेज़ी कढी छॾियो लफ़्ज़, हिकिड़ा मुरवज थी वेंदा आहिनि न, उहो उन ॿोलीअ जो हिसो थी वेंदा आहिनि। इन करे इहा हिकिड़ी सुठी ॻाल्हि हूंदी आहे। बाक़ी हाणे उन लफ़्ज़नि खे बिगाड़जे न, उचार उन्हनि जा तलफ़ुज़ या जीअं असां अॼु जे दौर में हिकिड़ो थिए थो उहो न हुजणु खपे। बाक़ी ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ अचनि था त इन में को हर्ज कोन्हे को। मिसाल हिकिड़ी असां वटि हिकिड़े लफ़्ज़ जा जेकॾहिं मुतबादिल 5-7 लफ़्ज़ हुजनि त का ख़राबु ॻाल्हि न आहे। ऐं हज़ारे लफ़्ज़ आहिनि जेके अंग्रेज़ीअ जा असां वटि मुरज थी विया आहिनि, तव्हां हुन वटि कढी नथा सघो। स्टेशन, रोड या अहिड़ी क़िस्म ॿिया जेका आम गिलास त हज़ारे लफ़्ज़ आहिनि। फारसी ॿोलीअ जा हज़ारे लफ़्ज़ आहिनि, अरबीअ जा हज़ारे लफ़्ज़ आहिनि, उहो असांजी ॿोलीअ जो हिसो थी विया आहिनि। असां हुनखे कढी नथा सघूं। मतिलबु बुनियादी जेका बीहक आहे, बुनियादी डॉक्टर साहब बीहक आहे त बसि उनखे न छॾणु घुरिजे, बाक़ी त इहा ॿोली जी सूंहं आहे। अच्छा डॉक्टर साहब, मां सम्झां तव्हांजूं सिटूं आहिनि, भलारी हिन भुएं जो हर हंधि हवालो, हिकिड़ो ई नालो मिलाए थो पाण खे। सही सही। तव्हां कुझु पंहिंजे अॼोके ॾींहं जे हवाले सां मुख़्तसिर जेकॾहिं असांजी नाज़रीन जे नज़र कयो कुझु ॿ चारि सिटूं त ॾाढो भलो थी वेंदो। मां तव्हांखे ॿुधायां थो, प्यार खां जे धार आहे शाइरी, साब कहिड़ी यार आहे शाइरी। वाह 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 वाह। प्यार खां जे धार आहे शाइरी, साब कहिड़ी यार आहे शाइरी। लफ़्ज़ हर को हुनजो नालो थो लॻे जी, ॼण पिरीअ जी सार आहे शाइरी। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। हूअं त सारे लोक खां वेंदी खटे, हूं त सारे लोक खां वेंदी खटे, वाह साईं, हुस्न आॾो हार आहे शाइरी। वाह 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 साईं, ज़बरदस्त ज़बरदस्त। महिरबानी, लख कुर्ब डॉक्टर साहब, लख कुर्ब, वॾी महिरबानी। नाज़रीन, प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अल्लाह ने कहबा।